वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम जे हिन हिस्से में ज़िक्र कंदासीं मोटरवे सां लाॻापियल मेगा करप्शन जो। सिंध अंदरि मोटरवे जे हवाले सां कराची खां सखर ताईं, हैदराबाद खां सखर ताईं जेको मोटरवे आहे, उन मोटरवे जी ज़मीन जी ख़रीदारी जे हवाले सां जेको अरबे रुपयनि जो मेगा स्कैंडल साम्हूं आयो आहे, उन हवाले सां डेली नयूं नयूं ख़बरूं अचनि थियूं। डिप्टी कमिश्नर मटियारी खां पोइ DC नौशरो फेरोज़, ही जेके कड़ियूं आहिनि इहे हलनि पियूं। अञा मुख़्तलिफ़ ख़बरूं आहिनि त ॿिनि ज़िलनि में पिणु मोटरवे जी ज़मीन जी ख़रीदारी जे हवाले सां मुबैना तौर ते वॾे पैमाने ते करप्शन थियो आहे। डिप्टी कमिश्नर नौशरो फेरोज़ ऐं डिप्टी कमिश्नर मटियारी जी गिरफ़्तारी जे हवाले सां उनखां पोइ जा जेके अपडेट आहिनि, DC नौशरो फेरोज़ इन ते फ़रार आहे, छा पियो थिए, इन हवाले सां तफ़सीली तौर ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं ज़ाहिद क़ाइम ख़ानी सां। ज़ाहिद क़ाइम ख़ानी खां असां गुज़िरियल हफ़्ते बि इन मामले जा अपडेट वरिता हुआसीं ऐं हिन हफ़्ते जेका हिन में डेवलप्ड स्टोरी आहे उहा असां डिस्कस कंदासीं। ज़ाहिद क़ाइम ख़ानी नौशरो फेरोज़ खां मूंसां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। ज़ाहिद, डिप्टी कमिश्नर नौशरो फेरोज़ जे हवाले सां पहिरियां ॿुधायो, तव्हां जेका ख़बर रिपोर्ट कई आहे त ताशकीन आलम जी DC तौरु मुक़ररी कराईंदड़नि ऐं खेसि परॾे फ़रार कराईंदड़नि खे बि जांच में शामिलु करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इन हवाले सां छा ख़बर आहे ज़ाहिद? जी बड़ी महिरबानी गाज़ी, पंहिंजे प्रोग्राम में टाइम ॾियण जो। सभ खां पहिरियों मां तव्हांखे हिकु अपडेट कंदो हलां त ही चीफ सेक्रेटरी सिंध जेको आहे हिकिड़ी कमेटी जोड़ी हुई, जंहिंमें नूर मोहम्मद समो एडिशनल सेक्रेटरी हुयो ऐं लोकल गवर्नमेंट जो, ऐं अता मोहम्मद शाह एडिशनल सेक्रेटरी सोशल वेलफेयर जो। हिननि हिकिड़ी इब्तिदाई फाइंडिंग रिपोर्ट ॾिनी 7 पेजनि ते, जेका पिणु आवाज़ टी हथ कई। हुननि में हुननि खोड़ सारा जेके आहिनि संगीन बेक़ाइदगियुनि जे हवाले सां चीफ सेक्रेटरी खे आगाही ॾिनी। हुनखां पोइ जेको आहे चीफ सेक्रेटरी हिकिड़ी ॿी वधीक टीम जोड़ी, जंहिंमें 20 ग्रेड जा ऑफिसर हुया, सैयद सजाद हैदर शाह, तारिक शाह ऐं फारूक बुलो। उहा कमेटी जेका 23 नवंबर ते जेका आहे नौशरो फेरोज़ पहुती। 7 ॾींहंनि में हुननि खे बि उहा रिपोर्ट ॾियणी। अॼु 3 तारीख़ थी वई आहे ऐं इहा जेका कमेटी 3 ॾींहं ताईं नौशरो फेरोज़ में मौजूदु रही। NHA पारां जेको आहे 1500 एकड़ जेका आहे इहा ख़रीद करणी NHO खे घुर्बल हुई। ऐं इहा जेका मोटरवे सखर हैदराबाद M6 वारो, हिन में सभ खां पहिरें जेके एंटी करप्शन जेको पेरा खयां उहे मटियारी में विया। अदनान रशीद डिप्टी कमिश्नर गिरफ़्तार थियो। असिस्टेंट कमिश्नर जेको आहे हुन वक़्तु पोइ फ़रार थी वियो, पर हुनखे बि बाद में जेको आहे एंटी करप्शन पुलिस गिरफ़्तार करे वरितो। अदनान रशीद एतराफ़ जुर्म बि कयो त हुन जेको आहे मुख़्तलिफ़ वक़्तनि में पेमेंट मुख़्तलिफ़ सियासी धुरनि ऐं ऑफिसरनि खे ॾिनियूं। हुनखां पोइ हुनजे घर मां बि जेका आहे 13 करोड़ रुपया लख रुपया त हिकिड़ा हथ आया। जॾहिं असिस्टेंट कमिश्नर मटियारी गिरफ़्तार थियो त हुनजे घर ऐं हाउस तां बि जेको आहे कुझु पेमेंट थी। साहिवाल जेको डिप्टी कमिश्नर जो ॻोठु हुयो, हुतां बि जेको आहे तक़रीबन जेको ज़राए ॿुधाइनि था 48 करोड़ रुपया जेका आहिनि मुख़्तलिफ़ हंधनि तां जेके मटियारी जे डिप्टी कमिश्नर जेको आहे एंटी करप्शन खे ॾिना आहिनि। ऐं हाणे इतला इहे बि मिली रहिया आहिनि मटियारी जे हवाले सां त हू बार्गलिंग में आहे, त हू जेके 2 अरब खां वधीक जेका करप्शन जा चार्जिस हुनजे मथां आहिनि त हू रक़म भरण लाइ तयारु आहे। अचूं था नौशरो फिरोज़ वारे डिप्टी कमिश्नर जे हवाले सां, पर अव्हांखे ॿुधाईंदो अदनान रशीद जेको इहो ADC 1 सखर हुयो, हिन खे बि जेको आहे डिप्टी कमिश्नर मटियारी लॻाइण में मोहम्मद ताशफिन आलम जो हथु हुयो, छाकाणि त ताशफिन आलम ऐं जेको अदनान रशीद ॿई पाण में बेजमेंट हुया। ऐं अॻूणे सूबाई वज़ीर जी मार्फत जेको आहे हिन खे मटियारी में रखायो वियो। हिन खे हिकिड़ी डील थी, छाकाणि त जेके सिंधी ऑफिसर हूंदा आहिनि उहे जेके आहिनि हर ॼाण रखनि था त हिननि मामलनि में हथु विझण खां पोइ हुननि जो छा थींदो। पर हिननि ॿिन्हिनि डिप्टी कमिश्नर जो तालुक़ु हिकिड़े जो KPK, हिकिड़े जो पंजाब सां हुयो, त हुनखे जेको बासर सियासी धुरनि जेको आहे मुकमल तौर ते इस्तेमालु कयो आहे। थियो कुझु ईअं आहे त सिंध बैंक नौशरो फिरोज़ मां जेके आहिनि 9 जेके आहिनि चेकबुक जारी थिया, 853 जा जेके चेक कढिया विया। जेके चेक जेके कढिया विया आहिनि उहे एडवांस पेमेंट जे ज़रिए बि कढिया विया आहिनि ऐं कुझु जेको आहे क़ाइदा जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदे क्रॉस चेक जे बजाए जेको डायरेक्ट चेक कढिया विया आहिनि। हीउ जेको घपलो टोटल आहे नौशरो फिरोज़ ज़िले जो, उहो 3 अरब 61 करोड़ जो आहे। सिंध बैंक मां जेके पैसा कढिया विया आहिनि उहे 3 अरब 40 करोड़ रुपया कढिया विया आहिनि। हुनखां पोइ जेको आहे एंटी करप्शन FIA जेको बि इन्वॉल्व थी वई, NAB बि इन्वॉल्व थी वई। पोइ FIA जेको सखर जी टीम आहे, शहीद बेनाबाज़ी जी टीम आहे, हुन बैंक मैनेजर आहे मुख़्तियार चांडियो, अता मोहम्मद सेतो, ज़िशान सेतो, हिननि खे गिरफ़्तार कयो आहे। FIA जेका हिकिड़ी FIR दाख़िल कई आहे, हुन में 5 माण्हुनि जा नाला आहिनि, जंहिंमें फ़रार थियल डिप्टी कमिश्नर ताशफिन आलम ऐं 3 जेके इहे माण्हू आहिनि, हिकु 62 माण्हू आहे। उहो जेको आहे 3 जवान जेके नेशनल सिंध बैंक सां तालुक़ु रखंदड़ अमलो आहे उहो गिरफ़्तार आहे। 10 ॾींहंनि जे रिमांड ते FIA वटि आहे। NAB इन्वॉल्व थी आहे। NAB बि जेको आहे
मुख़्तलिफ़ रिकॉर्ड हथ कया आहिनि जो ज़ाहिद 1985 नौशर फिरोज़ मां का रिकवरी न थी आहे डीसी फरार आहे पर जेके ॿिया हुनजा सोरतकार गिरफ़्तार करे पई जीअं तव्हां ॿुधायो पिया एंटी करप्शन या पंहिंजो FIA या नेब त उन वटां का रिकवरी जी हींअर ताईं ख़बर नाहे न अञा ताईं ॾिसो हिन समूरे मामले में नेब आहे FIA आहे या सिंध हुकूमत जी टीम आहे ऑफिशियली तौर ते मीडिया खे का बि ब्रीफिंग न पिया ॾियनि का पधराई न पिया कनि ही जेका कुझु मालूमात आहे असां पंहिंजे सोर्स ऐं पंहिंजे ज़राइनि जे हथ करे रहिया आहियूं ऐं हू तस्दीक करे रहिया आहिनि हाणे जीअं अॼु वफ़ाक़ी अदारा जेके हिन जी तहक़ीक़ात करे रहिया आहिनि हाणे उहे इहे पहिरां बि खणी रहिया आहिनि त ताशफिन आलम ऐं अदनान रशीद खे कहिड़ियूं सियासी धुरनि जेको आहे अपॉइंट कराए ऐं पोस्टिंग ॾियारी सिंध में हुननि जी जेका आहे पुष्टपनाई केरु कंदड़ हुयो उहे पहिरां बि जेके आहिनि नवाब शाह ॾे वञी रहिया आहिनि ऐं जेको आहे हिन खां अलावा नौशरो फिरोज़ सां जे फारूशा शहर सां तालुक़ु रखंदड़ हुकूमती धुर जेको अॻुवाण आहे जेको ठेकेदारी बि कंदो आहे रहमतुल्ला सोलंगी हुन ॾे बि जेके आहिनि इहे पहिरां वञी रहिया आहिनि न पर इहे त ख़ानगी माण्हू आहिनि न ऑफिशियली त डिप्टी कमिश्नर CSS ऑफिसर आहे अथॉरिटी उन वटि हुई सिग्नेचर अथॉरिटी हू आहे हू जेकॾहिं हाणे चवंदो त फलाणे फलाणो पॉलिटिकल माण्हू इन्वॉल्व आहे त छा इहो पॉसिबल आहे त FIA या नेब उनखे इन्वेस्टिगेशन जो हिसो बणाए छाकाणि त हू पॉलिटिकल माण्हू हुजनि भले लेकिन हू त ख़ानगी माण्हू आहिनि उन्हनि जे अख़्तियार में त कुझु कोन हो गाज़ी बिल्कुलु जेको डिप्टी कमिश्नर जेको लैंड एग्रीगेशन ऑफिसर हूंदा आहिनि असुल जेका हिते फारजी जेका सभ खां वॾी साम्हूं आई हो असिस्टेंट कमिश्नरनि खे हायर कंदो आहे डिप्टी कमिश्नर मगर हिन लैंड एग्रीगेशन वारो जेको हुयो मामिलो उहो हुन पाण करे रखियो ऐं चेक बुक जेके जारी थिया आहिनि हुननि ते बि डिप्टी कमिश्नर जी सिग्नेचर थियनि आहे न त जेकी ज़मीननि जे मद में जेके पैसा कढिबा आहिनि उहे लैंड एग्रीगेशन ऑफिसर जी सही सां कढिबा आहिनि पर हिन में डिप्टी कमिश्नर जे न रही ॻाल्हि सियासी हवाले सां त जीअं अदनान रशीद तव्हांखे ख़बर आहे मटियारी जो डिप्टी कमिश्नर गिरफ़्तार थियो त उन हालात जे हिकिड़ी वॾी सियासी धुरनि जा नाला खणी ॿुधायो त मां हिते पेमेंट कई आहे हाणे जेकॾहिं ऑनेस्टली जांच थिए थी त ज़ाहिरा अथॉरिटी डिप्टी कमिश्नर ज़ाहिद हाला जे डिप्टी मटियारी वारे डिप्टी कमिश्नर जे हवाले सां इहो तासुर आहे या इहो ख़बर आहे त उन सियासी शख़्सियतुनि जो नालो खयों पर सियासी शख़्सियतुनि मां सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मान प्रेस कॉन्फ्रेंस करे इन समूरे मामले खां मुकमल तौर ते लातालगी ज़ाहिर कई ऐं इन हवाले सां को इन्वेस्टिगेटर्स जी बि बाज़ाब्ता का इंफॉर्मेशन ख़बर ब्रीफिंग प्रेस रिलीज़ कुझु बि न आहे हिकिड़ो तासुर आहे यकीनन इहो तासुर पंहिंजी जॻह ते अहमियत हैसियत रखे थो त जेके ही सरकारी कामोर आहिनि उहे इलाइक़े जे तर जे बाअसर सियासी शख़्सियतुनि जी सिफ़ारिशुनि ते मुक़ररु थियनि था पर इहो बि त सच आहे न त हींअर ताईं सियासी शख़्सियतुनि खे मटियारी वारे रेफरेंस में जांच में शामिल नाहे कयो वियो गाज़ी अवां हिन ॻाल्हि खे चङी तरह सम्झो था त एंटी करप्शन खातो कंहिंजे अंडर में थो अचे सिंध गवर्नमेंट जे अंडर में थो अचे ऐं जेके 18 ग्रेड जा ऑफिसर आहिनि छा हुननि खे एतिरी ताक़त आहे त हू वफ़ाक़ी हुकूमत जा मोकिलियल पैसा अरबे रुपया बिना सियासी आशीर्वाद जे हू खाई सघनि था सवाल ई पैदा नथो थिए तव्हां ई असां सभु वाक़िफ़ आहियूं त हिननि डिप्टी कमिश्नरनि हिननि SSPN ऐं कमिश्नरनि DIGN जी पोस्टिंगूं ट्रांसफर सियासी हिसाब सां ई हूंदियूं आहिनि कॾहिं बि मेरिट ते हिननि जी पोस्टिंग न थी आहे मूंखे सिंध में को अहिड़ो हिकिड़ो ऑफिसर अवां ॿुधायो जेको बिना सियासी मेरिट ते जेको आहे हिसाब सां मेरिट ते को अपॉइंट थियो हुजे या भर्ती थियो हुजे पोस्टिंग ऑर्डर में सियासी मुदाख़लत आहे हिन में को शक न आहे ज़ाहिद इहो ॿुधायो हिन में को नो डाउट आहे त नौशरो फिरोज़ ज़िले जो सियासी जेको होली सोली आहिनि जेके नौशरो फिरोज़ जा MP MNA खे मफ़लूज बनाए वेठा आहिनि हुननि जी काम थी हले अंदाज़ो लॻायो त हेॾो वॾो वाक़ियो थियो आहे असांजे ज़िले जा 2 MNA आहिनि अबरार शाह ज़ुल्फ़कार बेन 3 MP आहिनि ममताज़ चांडियो सरफराज शाह मुराद अली शाह जेकॾहिं हू एतिरा जेकॾहिं हुजनि हा सियासी इन्वॉल्वमेंट न हुजे हा त हिकिड़ो मज़म्मती बयान हुननि जारी न कयो आहे त हुननि जे ज़िले मां हिकिड़ी सहूलियत वारी सूरत हाल निकिरे पई मोटरवे हुनमें हिकिड़ो कामूर हो अरबे रुपया खाई थो वञे ऐं उहो पर डे फरार थी थो वञे हुन डिप्टी कमिश्नर खे पर डे फरार करण में केरु इन्वॉल्व आहे बिल्कुलु इहो जेको अज़ाब आहे ज़ाहिद इहो जेको मोटरवे करप्शन जो जेको मेगा स्कैंडल आहे इन जो जेको ॾमर ऐं अज़ाब किरंदो उहो सिंध जे आम माण्हुनि ते किरंदो छाकाणि त सॼे मुल्क खे मोटरवे सां ॻंढियो वियो आहे हीउ जेको हैदराबाद खां सखर ताईं वारो इलाइक़ो आहे इहो अञा ताईं मोटरवे इन ते न ठही सघी आहे जंहिंजे करे केतिरा ई माण्हू अज़ाब ऐं तकलीफ़ में आहिनि हाणे जॾहिं हीउ मामिलो सॼो करप्शन जे हवाले थी वियो त यकीनन वरी हीउ जेको मोटरवे वारो प्रोजेक्ट आहे इहो खोड़ सारो अरसो पोइते थी वेंदो मूंखे इहो ॿुधायो ज़ाहिद त हीउ 2 डिप्टी कमिश्नर्स जो स्कैंडल साम्हूं आयो आहे छा इन्वेस्टिगेटर्स वटां जेके तव्हांजा ज़रिया आहिनि उहे तव्हांखे ॿुधाइनि पिया त अञा ॿियनि ज़िलनि तरफ़ बि हीउ जेका मामिलो आहे इहो वञे पियो करप्शन वारो हिन में 3 ज़िला ॿिया आहिनि जितां सखर आहे खैरपुर आहे ऐं शहीद बेनज़ीराबाद ख़ुदि आहे ज़राइनि जो इहो चवणु आहे त हुननि जेका इब्तिदाई जांच कई आहे त हिन महिल ताईं सखर खैरपुर या शहीद बेनज़ीराबाद मां
मोटरवे जे हवाले सां अञा का पेमेंट वग़ैरह न थी आहे, मगर अव्हांखे यादि हूंदो खैरपुर ज़िले में 3 महीननि जे अंदरि 5 खां वधीक डिप्टी कमिश्नर बदिली थिया आहिनि। उहो डिप्टी कमिश्नर 5 वॾी महिरबानी ज़ाहिद। ऐं प्रोग्राम जे सेगमेंट जो वक़्तु व्यूअर्स महदूद आहे। ज़ाहिद असांखे अपडेट कयो सिंध में मोटरवे जे मेगा स्कैंडल जे हवाले सां ही मेगा करप्शन केस आहे जेको अॼुकल्ह मीडिया जी ज़ीनत बणियल आहे। वक़्तु थिए पियो ब्रेक जो, ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं ऐं प्रोग्राम जो सिलसिलो जारी रखंदासीं।